दोस्तों अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हालनि ऐं उमेद ख़ुशि हूंदो। दोस्तों काफ़ी ॾींहं थी विया अयाज़ जो नसर तव्हांखे न ॿुधायमि, सो दिलि चयो त अॼु वरी चंद सिटूं अयाज़ जे नसर जो तव्हां सां शेयर कयां। उमेद तव्हांखे अयाज़ जो नसर घणो पसंदि ईंदो। अयाज़ लिखे थो, आऊं तुंहिंजे अकेलाई ते, आऊं तुंहिंजी अकेलाई ते कॾहिं बि उदास न थींदुसि, आऊं तुंहिंजे अकेलाई ते कॾहिं बि उदास न थींदुसि। उन करे जो अकेलाई ख़ुदि ख़ुदा जे पसंदीदा सिफ़त आहे, उन करे जो अकेलाई ख़ुदि ख़ुदा जी पसंदीदा सिफ़त आहे। आऊं तुंहिंजी उघाड़ ते बि कॾहिं न ॻाल्हाईंदुसि, आऊं तुंहिंजी उघाड़ ते बि कॾहिं न ॻाल्हाईंदुसि। उहो उन करे जो आऊं पंहिंजो पाण खे अॼु ताईं ढके न आहियां सघियो, उहो उन करे जो आऊं पंहिंजो पाण खे अॼु ताईं ढके न आहियां सघियो। टुटल आईने में पाण खे ॾिसंदड़ माण्हू, टुटल आईने में पाण खे ॾिसंदड़ माण्हू पंहिंजो पाण में केतिरो टुटी टुकड़ा थी पियो आहे। टुटल आईने में पाण खे ॾिसंदड़ माण्हू पंहिंजो पाण में केतिरो न टुटी टुकड़ा थी पियो आहे। ए आसमान, ए आसमान, आऊं तुंहिंजे रुअण जो राज़ ख़ुदा खां पुछण थो चाहियां। ए आसमान, आऊं तुंहिंजे रुअण जो राज़ ख़ुदा खां पुछण थो चाहियां। चंद सिटूं अयाज़ अहमद शेख नसर जूं तव्हां सां शेयर कयूं, में तव्हांखे घणो पसंदि ईंदो। ख़ुदा हाफ़िज़।